जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि कारकत महीने जी कथा जो अध्याय 16। हिन अध्याय खां पहले मां 15 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। हिन अध्याय जे ॿुधण खां पहले उहे 15 अध्याय बि ज़रूरु ॿुधजो। अचो त ॿुधूं अध्याय 16। त सभई प्रेम सां चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री राधा दामोदर भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। अध्याय 16। धूमर केश जो सुर्ग वञण, गंडिका नदीअ में सालग्राम जो प्रगट थियण। राजा पृथु चवण लॻो त हे महर्षि नारद, हाणे कृपा करे विष्णु भगवान जे पूॼा जो वर्णन करियो। मूंखे ॿुधण जी ॾाढी इच्छा आहे। महर्षि नारद चवण लॻो त हे राजा, ॿियनि जे खिलण के बि जेको विष्णु भगवान जो विर्त रखे थो उहो अवश्य ई विष्णु लोक में वञे थो। हिन बाबति मां तोखे हिकिड़ो अजीब प्रसंग ॿुधायां थो, तूं कन ॾेई ॿुध। कलवंतपुरी में दीर्घपुरी नाले हिकिड़ो शहर हुयो। उते सुबाहुव नाले सूरजवंशी राजा राज कंदो हो। ब्राह्मणनि जो सेवक ऐं विष्णु भगवान जो पूजक प्रजा जी धर्म नीतिअ सां पालना कंदो हो। उन्हीअ खे धूमरकेश नाले पुटु हो, जंहिंजो संग ख़राब चोरनि सां हो। सदाई जुआऊं कंदो, मधु मांस खाईंदो, शराब पीअंदो, चोरियूं कंदो ऐं खाट हणंदो हो। परायुनि ज़ालुनि खे तारींदो रहंदो हो। ॿियो त ठहियो पर ब्राह्मणनि जूं स्त्रियूं बि न छॾींदो हो। राजा हुनखे घणो क़दुरु सम्झाईंदो हो, पर हुनजे नसीहत जो उन ते को बि असरु न थींदो हो। हिकिड़े ॾींहुं धूमरकेश रांदि कंदे रांदि पए कई त खेनि लम ॾेई राजमहल में वञी पयुसि। धूमरकेश महलात में मथे चढ़ी वियो। उते संदसि माटेली माउ वेठी हुई। हुनजी शोभा ॾिसी हुन ते मोहित थी पई। धूमरकेश त अॻे ई मन में मलीन हो, तंहिं माटेलीअ माउ सां अलिंगन कयो। राजा खे जॾहिं इहा ख़बर पई तॾहिं पंहिंजे पुट खे शहर निकाली ॾेई छॾियईं। हू निरंजन वन में वञी रहियो हो ऐं वाट वेंदड़नि मुसाफ़िरनि खे फुरण लॻो। घुमंदे घुमंदे हिकिड़े ॾींहुं वृंदावन में अची पहुतो। राति जो उते रहंदो हो ऐं ॾींहं जो मथुरा में वञी चोरियूं कंदो ऐं खाट हणंदो हो। हिकु वेश्या सां हुनजो रस्तो पइजी वियो। जेकी चोराईंदो हो सो उनखे ॾींदो हो। सत्यविर्त जी कथा। हिकिड़ो दफ़े सिंधु देश जो हिकिड़ो ब्राह्मण जंहिंजो नालो सत्यविर्त हो, सो कारकत वारे महीने में वृंदावन में अची भगवान कृष्ण जी आराधना करण लॻो। विष्णु भगवान जी मूर्ति थापे प्रीतीअ सां वास धूप ॾेई हुनजी पूॼा कंदो हो ऐं राति ॾींहं हुनजे ज्ञान में मोह थी हिन तरह हथ जोड़े स्तुति कंदो हो। हे दामोदर भगवान, मां हिन दुख रूपी संसार समुद्र में गोता खाई रहियो आहियां। तव्हां ई मुंहिंजी रक्षा करण वारा आहियो। जीअं तव्हां कुबेर खे द्रव्य जूण खां छॾायो हो, तीअं मुंहिंजे मन जी ममता मारे मिटी करे छॾियो। हे सुंदर कुंडलनि वारा, यशोदा जे उखरीअ सां पाण खे ॿधाए माखण खाइण ऐं मटकियूं फोड़ण वारा, मुंहिंजे हृदय रूपी मंदिर में पंहिंजी प्यारी राधिका समेत अची निवास करियो। सत्यविर्त जे उन्हीअ प्रार्थना करण ते भगवान प्रगट थी उनखे दर्शन ॾिनो ऐं उनखे मथे ते पंहिंजे कृपा जो हथ फेरे वरी अलोप थी वियो। भगवान खे न ॾिसी सत्यविर्त हेॾांहुं होॾांहुं नज़र दौड़ाइण लॻो, पर वरी कुझु नज़र न आयुसि। उते अचानक धूमरकेश अची निकितो, जो लिकी छुपी विष्णु भगवान जी पूॼा ॾिसी रहियो हो ऐं सत्यविर्त जे प्रार्थना करण ते जो भगवान प्रगट थियो हो उहो बि ॾिसी वरितई। उनजे दिलि में भगवान जी मूर्ति उकरजी वई। राति जो वेश्या खे अची उहा सॼी लीला ॾेखारण लॻो। मिटीअ जी मूर्ति ठाहे दुष्ट स्वभाव
वारो धूमर केतु सत्य विर्त ब्राह्मण वांगे एकाग्र चित सां वेही भगवान जी स्तुति करण लॻो। वैश्या वटि रोज़ वञण करे हिकु दफ़े राजा जे सिपाहियुनि डूमर केश खे पकड़े ॾाढी मार ॾिनी, जंहिं करे उहो सफ़ा मरी वियो। यम जा दूत उनखे पकड़े यमराज वटि वठी आया। चित्रगुप्तन उनजो हिसाब जाचे यमराज खे चयो त हे महाराज, हिन पंहिंजे सॼी उमिरि में अहिड़ो को बि शुभ कर्म न कयो आहे। फ़क़ति कारकत जे महीने में खिल करे मथुरा में श्री ठाकुर जीअ जो पूजन कयो अथई। यमराज जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं सिंघासन तां हिकदमि हेठि लही आयो ऐं अतिथियुनि वांगुरु उनजो आदर सत्कार करण लॻो। उनखे अर्घ ॾेई पंहिंजनि दूतनि खे धमकाए चवण लॻो त हे दूतो, मां तव्हांखे चई कोन छॾियो आहे त विष्णुअ जे भॻत जे वेझो कीन वेंदा करियो। मूंखे अहिड़ी कहिड़ी ताक़त आहे जो विष्णुअ जे भॻत खे ॾंड ॾेई सघां। एतिरो चई धूमर केश ॾे निहारे चवण लॻो त हे भाई, तो कारकत जे महीने में खिल करे मथुरा में श्री ठाकुर जीअ जो पूजन कयो आहे, तंहिं करे तूं वैकुंठ वञ। धूमर केश चवण लॻो त हे यमराज, मां त सॼी उमिरि पाप कर्म कया हुआ, पोइ वैकुंठ ॾांहुं कीअं वञी रहियो आहियां। हे कृपानाथ, कृपा करे इहा ॻाल्हि विस्तार सां ॿुधायो। यमराज चवण लॻो त हे धूमर केश, भॻति 9 प्रकारनि जी थींदी आहे। श्रवण, सिमरण, पाद सेवन, मनन, वंदना, दास भाव, मित्रता, कीर्तन, आत्म निवेदन, इन्हीअ जो नालो नवदा भक्ति आहे। श्रवण करण करे राजा परीक्षित, सिमरण करे भगत प्रहलाद, पाद सेवन करण करे लक्ष्मी, मनन करण करे राजा पृथु, वंदना करण करे अक्रूर, दास भाव करे राजा, मित्रता करे अर्जुन, कीर्तन करे सुखदेव, आत्म निवेदन करे राजा बलि। इहे सभई हिन संसार सागर मां तरी विया। खिल खिल में ठाकुर जी जी पूजा बि महाफलदायक थींदी आहे। हे राजपुत्र, कारकत महीने में मथुरा में दामोदर भगवान जो पूजा खां वधीक ॿियो कुझु बि कीन थींदो आहे। गंडकी नदी ऐं चक्र तीर्थ बि उते ई आहिनि, जितां सालग्राम जी मूर्ति प्रकट थिए। यमराज जा इहे वचन ॿुधी धूमर केश चवण लॻो त हे प्रभु, मूंखे इहो संशय पियो आहे, सो कृपा करे निवृत करियो। सर्व कला संपूर्ण प्रभु गंगा आदिक नंदियुनि खे छॾे गंडकी नदीअ में छो अची प्राप्त थियो। यमराज चवण लॻो त हे धूमर केश, हिन बाबति मां तोखे हिकिड़ो प्रसंग ॿुधायां थो, तूं कन लाइ ॿुध। हिकु दफ़े देव सिंह ऋषीश्वर लोकनि जो उपकार अर्थ श्री गंगा जी जे पवित्र कंठे ते तपस्या करण लॻो। मुनीअ जो आश्रम महाशोभनीक गुलनि फुलनि जे गुलजारीअ सां सिंगारियल हो। वेद सिंह ऋषीश्वर जी तपस्या ॾिसी इंद्र खे अची भउ लॻो। तंहिं मंजुषा नाले देव कन्या खे उनजे मोहण वास्ते मोकिलियो। मंजुषा उन्हीअ वन में खेनुअ सां रांदि करे मुनीअ जे अॻियां वञी शोभा पाइण लॻी। आहिस्ते आहिस्ते मंजुषा ऋषिअ जे वेझो वई, मुनीअ जे गले में हथ विझण लॻी। मुनी पाण संभाले काम खे जीते मंजुषा खे श्राप ॾियण लॻो ऐं चवण लॻुसि त हे मृगनयनी, पंहिंजूं 2 सिंगारियल भुजाऊं मुंहिंजे गले में विझण वारी, राम कुंड में ॿोड़े संसार सागर जे मोह रूपी वहकणे में वहाइण वारी, वञ तूं नंदी थी। ऋषिअ जो सराप ॿुधी मंजुषा दुखी थी ऋषिअ जे चरण कमलनि ते किरी पई ऐं हथ जोड़े वेनती करण लॻी त हे ऋषीश्वर, मां निर्बल ऐं निमाणी, मां तव्हांजे इन्हीअ सराप जे लाइक़ु न आहियां। मां प्रीति जी चेष्टा करण वारी, प्रेम जी पुतली, ॿियनि जी अधीन आहियां। हुन जी इहा वेनती ॿुधी ऋषि प्रसन्न थी मुश्की चवण लॻुसि त हे भामिनी, नंदी थी तूं जनार्दन भॻवान खे पंहिंजे पेट में धारण कंदीअ, तो मंझां शिला रूप सालग्राम भॻवान पैदा थींदो। बसि इहो सराप मां तोखे वर खां बि वाधारो ॾिनो आहे। यमराज चवण लॻो त पोइ उहा मंजुषा
वञी गंडकी नदी थी, जंहिंमां विष्णु भॻवानु विरंदा जे श्राप करे शिला रूप उत्पन्न थियो। इहा कथा ॿुधाए यमराज धूमरकेश खे चवणु लॻो त बसि हाणे तुंहिंजे कारण वैकुंठ जा विमान तयारु आहिनि, हुननि में चढ़ी तूं विष्णु लोक ॾांहुं वञ। धूमरकेश वैकुंठ जे विमान ते चढ़ी विष्णु लोक में वञी स्वर्ग जा सुख माणणु लॻो। पद्म पुराण मां कारकत महात्म धूमरकेश जे स्वर्ग वञण ऐं गंडका नदीअ में सालग्राम जो प्रगट थियण बाबति 16 अध्याय संपूर्ण थियो। सभई चओ लक्ष्मी नारायण भगवान जी जय, राधा दामोदर भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय।